जी नाज़रीन हाज़िर आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां रतोदर खां इरफान अब्बासी जी रिपोर्ट ॾींदा नज़र। रतोदर में पीपी ज़िले लाड़काने जे नायब सदर आगा अली नवाज़ जलबाणी ऐं सिटी रतोदर जे सीनियर नायब सदर सैयद शाहिद शाह पारां पीपी जे शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं मुल्क जे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी न्याणी बख्तावर भुट्टो ज़रदारी जी शादी जे ख़ुशी में महफ़िल मौसीक़ी जी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में पीपी अॻवान सोबदार ख़ान जलबाणी, मुमताज़ अली अरबाणी, सैयद मेहदी, नदीम अख्तर सुमरो, शाहज़ैब जलबाणी, लाला वहीद मुराद मंगी, गौस बख्श उमरानी, वसीम अब्बासी ऐं ॿियनि शिरकत कई। जिते ॻाल्हाईंदे मथियन अॻवाणनि जो चवणो त 15 वरनि बाद भुट्टो ख़ानदान में ख़ुशी आई आहे। असीं पार्टी जा समूरा वर्कर भुट्टो ख़ानदान जो हिसो आहियूं, उन करे भुट्टो ख़ानदान जी न्याणीअ जी शादीअ जी ख़ुशीअ में गॾिजी मल्हाए रहिया आहियूं ऐं उन ई सिलसिले में ही प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे।